Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. अम्मा कुजाड़ो पुट सारंगे अधी सुखा नजर किन ताचन किथे गया पुट हू तो पिंड जे घर हलिया विया पिंड जे घर हाओ पुट उन जो पिंड जो घर पंहिंजो हो न उत हलिया विया अम्मा सारंग के ते केड़ी तकलीफ थी जो धार थी विया अबा बचे सारंग त हिते रहण जो शौक हो पर ई शौक वरी पां वारी सुखा के हो त धार थियूं ए ना मां ना ए मुके गाल किन थी वणे ए माण्हू चवंदा त पूरो सारंग का तंग थी पियो आहे हाओ बा तो जी या गाल त सच्ची पर हो पंहिंजी मर्जी वारा आहिनि मां गॾु हूंदासीं न त खासो हाओ पुट ईअं त आहे मां सोरई जे वञण किना मुखे पतो पियो आहे त धार थियण जो दर्द दिल खे केतिरा दुख थो ॾिए हा पुट मां सुरई खे त मूं आसमान जी हद जेतिरो चाहियो हुयो पोइ बि हू अलॻि थियण जो सोचे उते वेही रही पुट हाणे तूं उन सोरी खे विसारे छॾ उनखे यादि करण जो कहिड़ो कमु हा जे तुंहिंजो जरो बि ध्यानु न रखियो ईअं पिंड जो फ़ैसिलो करे हली वई मां हिन ॻाल्हि जो त मुख बि अरमान आहे सुरई मूंखे एतिरो जल्दी कीअं भुलिजी वई ॾिस न पुट इन सुरईअ जा कम अम्मा हर घर में नंढड़ा नंढड़ा जहिड़ा थींदा रहनि था उनखे ॾिसी कीअं न रुसबो आहे अम्मा पुट रुसण त घोरियो पर इहा नूरी रन आहे न तो कना तलाक गिनण जूं ॻाल्हियूं पई करे न मां न मरी वेंदुसि पर सुरईअ खे तलाक कीअं न ॾींदुसि सेठे ये परेशान पियो लगी या खुजाड़ो थियो है ए गुलूड़ा बेली तू सचो आई आऊं भुलो होस ये तू आई भुलियल ये गससी आई कदई ए कुजाड़ो जी ये आऊं चुवई पियो त गाल के खोल त खबर त पए गुलूड़ा नडी नूरी सा हीर गडु की न हुई ए सेठे ये ऊ त मो तो के पहरे धक्क मंचे हो वो बुरे वारी डोसी हुई डोसी या मुख खबर ही ए जे हीर खे दिसे आना ए गस थी वनी हां एक कुजाड़ो तो चवी गशवरी कुजाड़े लाई थी दिस ए आफत के दिसी ए गस न थी ने बे कुजाड़ो थी ने अरे तो के 1000 दफा चयो है तने हीर जे नाले ये मचो तो कर ये नचो तो अज तुझो पातर फरते वसाया आगो जी इसके कटवा तो क्यों करा सान पूरे करी ना ए मुजेरे गुजरो छो ए मुजेरे सोरो सारंगियो वाट गाड़ो तो के ना धारकम में अगते थींदो वने ए मुथी तू इन किन्ने छोरे जी वाखाण पियो करे मुखे घट पियो करे ए मुजेरे गाल कीने ई सोरो तो अग्या को हैसियत किन दो रखे पर कम एड़ा भला पो कराए तडे तो चुआ ए केड़ा कम कराइस मुखे सुणाए ए मुजेरे अग्या कम त घोरियो पर पाण वारी तराई के भी पक्को पियो कराए आओ ए ई तराई मौजी बनी मंजाए उते कम जेको भी थींदो मौजी इजाजत का सवाइ किम थींदो ए मुजेरी ओ छोरो खबरदार आहे सरकार वटा वनी पक्को कम कराइंदो पो छा कने मुंशी आऊं चवां तो ई कम किम थींदो आऊं ये करण किन मरीदुस ये तो मौजी मर्दी हल्दी तेरी मुजेरे
मञण मुराद आहे। हे सोरो सारंगियो तो किना कसर पियो वञे। मौसी मौसी अजायो बास न कर। आऊं 1 मिंट में छोरे जे कम के तुप कराए छॾींदुसि। मुज़री हाणे वधीक तोजी मर्ज़ी आहे। हा आऊं हलां थो, मूंखे कोई लेखा वेखा बि करणा आहिनि। हो अॻे त वॾो खपुरो ऐं पुरखनि जी निशानी हुई, पर अलाए छा थी वियो आहे। बुआ गुलूड़ा ये कुजाड़ो मासी हे बुआ ए होते तो भोग मजा शौक पे होते। ये मौतो जी गाल की न समझी। ये कुजाड़ो पीची हुई। हे सोरा ए सेठ जे विहां वारी गाल ए बियो कुजाड़ो थी चुआ। ये वो की मासी? ए मुंह तो मड़े ओन मुई हीर सा गाल कई ए तोसी सेठ विहां थो करी। ये पो मासी ये हीरो कुजाड़ो जियो। ए सोरा वो तो रन मां के विहां ले तैयार थियो बेटी आ। ये मासी ये पो तो मुआरा धुक्को बे ये पूरो नहीं लगो। ए वो वरी की गुलूड़ा? ये मासी ये मो सेठ के चियो ये तू हीरा सिंधो व्याह करी ये हो ता आफत लगी पई ये तो जो तो सिर विंदो। ए बस बियो ए हीर तो व्याह ले तैयार ए बाकी तुझे सेठ जी मर्जी। ये जे हीरा तैयार है ना ये सेठ मुआरा के ये व्याह में जो शौक विहण की न पियो दिए। ये हाओ ए तो पोइ जो व्याह करायो न ते भाई खुश थी वजन खुश। ये मासी ये खैर जे कम में ये केड़ी अवेरा ए आऊं त जी जो आज वनी ते हीर सा गालाया। ये तू भले वञ ये आम हीर ही वंदो ये सेठ के खुशखबरी बुधाया। वञ मुबारक दी आओ। मुझी गाल गौर सां ॿुधो। जेस ताईं इहो चनेसर जीअरो आहे न ईअं सम्झो त झेड़ जो इम्कान आहे ई आहे ऐं झेड़ो थींदो ई थींदो। ए असीं बि तैयार आहियूं। भले चनेसर खां झेड़ो करे ॾिसे त ख़बर पवेसि। अदा रमू जी अदी साइण तू मुझे एक गाल ध्यान सां ॿुध। हाउ साइण सुना। ही माई मूमल ऐं डॉक्टर चनेसर के मारण जे लाइ पक्को प्रोग्राम करे वेठा आहिनि। हाउ साइण हाउ एड़ी गाल त तो मुख अग में भी सुनाई हुई। अदा रमू चनेसर त असांजी गाल ॿुधे ई नथो। हाउ अदी ईअं त आहे पर कोशिश करे असांखे चनेसर जी हिफ़ाज़त करणी आहे। इहो मूं ते भी फर्ज़ आहे ऐं तोते भी, छो त तू हिन घर जो हलाली ऐं वफादार नौकर आहीं। हाउ साइण ई गाल मुख इलाही ऊंझी पई लगे पर साइण गुजारो करया मुझेरी त मञे ई की नथो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त चनेसर जो रवैयो हिन पूरे थर जे माण्हुनि सां सुठो नाहे। हाउ अदी साइण इहो त आऊं भी ॾिसां पियो। अदा रमू सभु माण्हू चनेसर जे मरण में ख़ुशि थींदा। हाउ साइण ई गाल तो जी सच्ची जे इए थियो त माण्हू मिठाई विराईंदा। रमू तू मुंहिंजो साथ ॾे, पाण हिन मसइले जो हल ॻोल्हे वठंदासीं। हाउ साइण आऊं तो से ॿधल आहियां। मुख जंहिं भी वक़्त ते सॾु कंदीअ न त असुल हाज़िर थी वेंदुसि। ऐं हा दा तू चनेसर जे ॿियनि नौकरनि जे चक्कर में न अचिजां, छो त चनेसर हुननि खां सदाई ग़लति कमु कराईंदो आहे। हाउ साइण ई त मुख ख़बर आहे। तोखे कोई भी ग़लति कमु नाहे करणो। थी सघई त को चङो कमु कजांइ, न त न। साइण हिते चनेसर वटि हेको कमु चङा यार मूं कयो हो। हा हा चओ। साइण सुखा ऐं सारंग चनेसर वटि हिते ॿधल हा कोठीअ मंझि मोह उन्हनि खे छोड़े रवानो कयो हो, न त मुझेरीअ सारंग खे असुल उफट मारियो थे। आऊं तव्हां सभिनी खे अॻुवाट इतला करे थो छॾियां
मता पोरे अवी चओ मूंखे त असांखे अॻुवाट इतला जी ख़बर ई कोन हुई। ये राणा खान एको झेड़े जो इम्कान आहे का? मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। जेसि ताईं इहो चनेसर जीअरो आहे न, ईअं सम्झो त झेड़े जो इम्कान आहे ई आहे ऐं झेड़ो थींदो ई थींदो। ए असीं बि तयार आहियूं, भले चनेसर खान झेड़ो करे ॾिसे त ख़बर पवेसि। ओए रखीसि न, ऐं शाबाश, हाणे कई अथई कम जी ॻाल्हि कांबू। मतलब त तव्हांखे हर वक़्तु झेड़े खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु रहणो आहे। ए राणा खान, ए तो हजी लत ॻरी थी पई आहे। ए न त असां खां की न थी आहे गफ़लत कॾहिं। प्रभु गफ़लत कजो बि न, मुंहिंजे चवण जो ख़ासि मक़सद बि इहो ई आहे, मतलब बि इहो ई आहे। ए राणा खान, ए तू कंहिं ॻाल्हि जो बि उल्को मत कर। हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि झेड़े थियण जा इम्कान आहिनि, अवी सभु तयारु रहजो। से वरी कीअं राणा खान? सारंग जी कोशिश सां डेम मंज़ूर थियो आहे। ए राणा खान, ए डेम वरी कहिड़ी बला आहे? अड़े सिर छो थो वञे? डेम 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 का भला कोन्हे। डेम उनखे चइबो आहे जीअं हिते तलाउ आहिनि न, ढंढूं आहिनि, ईअं ई वॾो तलाउ आहे, उनखे डेम चवंदा आहिनि। ऐं हा, उन डेम मां ज़रूरत आहर फसलुनि खे पाणी ॾिनो वेंदो, उनखे चवंदा आहिनि डेम। ए ई त कम वाह जो करायो आहे। जंहिं हेठाई वारी ॿनीअ में डेम ठहण वारो आहे, ख़बर अथव उहा कहिड़ी आहे? उहा आहे चनेसर जे पासे ॾे। ए राणा खान, हू किथां आहे? इहा ॻोठ जे विच वारी तराई। ए हाओ हाओ, ए ई कंडे वारी। सो मूं ॻाल्हि तव्हांखे इहा पे कई त जेको बि चङो कमु थींदो हिन तर में, उन चनेसर खे उहा ॻाल्हि कतई क़बूल न थींदी। हू ज़रूर मुखालिफ़त कंदो, ज़रूर मुखालिफ़त कंदो। ऐं पाण खे हर हाल में डेम खपे खपे खपे। ए भली थे झेड़ो, ए त पए ख़बर। ए राणा खान, ए तो हुकुम त कर। ए असां बि चूड़ियूं कीनी पातियूं। ए राणा खान, ए तू रुगो इजाज़त ॾे। ए पो चनेसर खे ॿुधायो त घणे वीह सौ आहे। हा हाणे तभी ॿुधायो, झेड़ो थे या न थे? भले थे झेड़ो, पाणे ख़बर पवंदी। ए सेठे, ए सेठे, को थियो? अरे अॼु त तो जो नमूनो ॿियो लॻो पियो आहे। ए तोखे ज़ाद आहे? ए मूं तोखे चयो हो त तो जो भाग ए हिके ॾींहुं ए ईअं ठका ॾेई ॿाहिरि निकिरंदो। अरे सुना, जल्दी सुना, कुजाड़ो थियो है। ए सेठे, ए तो हवारे भाग त ए वॾो टड़को ॾेई ठका कयो आहे। अरे सुरा, ने पुरानी आदत खे की न छॾींदे सुना। ए सेठे, ए आऊं त ओयो जो ओयो आहियां। ए आऊं मुंहिंजी कहिड़ो फेरो आयो आहे? अरे छोरा, ॻाल्हि खे चबे चबे मिख कढियो छॾे, मजो ई ॻाल्हि छॾियो वञे। ए त घोरियो, ए कीने पियो सुणाई? पर ठोकी आई तो मोचड़ो सुना। ए सेठे, ए जे ॻाल्हि सुणदे न, ए सफ़ा ठरी ठरी विने, ठरी ठरी। अरे पो मौत प्या सुना न। ए सेठे, ए मासी हीर नूरी खे चयो आहे ए त अरे छोरा, अॼु तूं मुंहिंजे हथां मोचड़ा ज़रूर खाईंदे। ए त हीर चयो आहे त मोह जी सेठ सां विहांव जी तारीख़ मुक़रर करो। ऐसा सही तो चई। ए हाओ, ए कसम दे, ए सवन जड़ा सच। ए को ताओ नूरियता, लख लख दफ़ा कुर्बान वञा। ए पर सेठे, ए मोह के नूरी जी हिकु ॻाल्हि ऊंची पई लॻे। ओरी घड़ी ए सेठे, ए हीर जो हिकु शर्त आहे, ए त जेको घोट आहे ए उहो गॾ ते चढ़ी ईंदो। मेरी आऊं त ए सेठे, ए माण्हू मजबूरीअ मंझि ए गॾ खे पीउ ठाहियो छॾे, ए तो त उन ते सवारी कंदे। मासी, तुंहिंजी हिक बि ॻाल्हि मूंखे कान थी वणे।
धीअ ए आऊं तोहजे भले लाइ थी सोचा। चरी मथी अम्मा चरी मथी। मासी कुछ भी थी पवे पर आऊं भूरल खां तलाक कोन वठंदियसि ऐं नई वरी तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक कंहिं ॿिए सां शादी कंदियसि। ए सुरई ए तू मुंहिंजी ॻाल्हि खे समझ मुंहिंजी मिठड़ी। ए ही सोरो है न ठावको सोरो आ। न मासी न आऊं तुंहिंजी इहा ॻाल्हि कोन मञंदसि। ए तू न घर वेंदी है न ए सदाई सुख से रहंदी ए मौज से रहंदी मौज से आओ तुंहिंजी हुकूमत हूंदी। मासी आऊं चवां थी त मूंखे पंहिंजी हालत छॾे ॾे। ए मुंहिंजी सुरई ए पो सॼी हयाती तू हिकली रहंदी की? ए एडी वडी हयाती हिकली गुजारण ॾाढी ॾुखी आ ॾाढी ॾुखी आ। उहो मुंहिंजो मसलो आहे कीअं बि गुज़री पवे पर तूं कंहिंखे आसरे में न रखजां किथे ईअं न थिए त मुंहिंजे इनकार करण खां पोइ तोसां को मसलो थी पवे। हा यार भले इनकार कर ए सोरे खे ॾिसण खां पोइ तूं पाणे राजी थी पवंदी है। ए मूं बि माण्हुनि मंझि ॼमार गुजारी आहे। अल्लाह खे मञ मासी अल्लाह खे मञ मूंखे हाणे वधीक तंग न कर। ए माण्हू खे नज़र में रखे वेठी आहे सभु सम्झां थी। तूं मूंखे वेहण कोन ॾींदी आहे न। भागी छोरी आ ॻाल्हि कर त जहिड़ा मच्छर जी थी वञे हल पंहिंजे निबाग खे लतूं थी हणे। मुझे कुजाड़ो पियो सोचे कुछ न मुदरी सोचा पियो त यो सारो सारंगियो तोखे मल मारियो वञे आओ। मुझे आऊं एक मिनट मंझि कम बंद कराए सघां थो। तूं हर रोज मुक इन सोरे सारिंग जूं ॻाल्हियूं पियो सुणे। गुजारो पियो करी सारंग पंहिंजे ॻोठ जे लाइ डैम मंज़ूर थियो आहे उन जे लाइ ऑफिस वारनि तस्वीरूं पे कढियम ज़मीन जूं। पर तोखे ही ख़बर आहे ही तराई कंहिंजी आहे? बिल्कुलु ख़बर आहे सिलू त इहा ज़मीन मुजेरी जी आहे। पोइ तोखे चने सखा चङी मुड़सी कीने करण ॾींदो? सिलू न ई मां चङो मुड़ुसु आहियां ऐं न ई मूंखे चङे मुड़ुसु थियण जो शौक़ु आहे। पोइ ईअं जित के त तंगड़ाई कुजाड़ी नथो करी। सिलू इहो को ग़लति कमु त न आहे सभिनीनि जे लाइ सुख थी पवंदो। गवर्नमेंट असांखे हिकु स्कीम ॾिनी आहे उनखे हासिल करे फ़ाइदो वठणु घुर्जे। ए अहिड़ा कम मुजेरी जी ज़िमेवारी आहे। तूं चङो मुड़ुसु कीनी आहीं राज जो धणी मुजेरी आहे। सिलू मां उनजी मालकी खां कॾहिं इनकार कयो। मुजेरी बेशक असांजो वॾो आहे पर ॻाल्हि उहा मंझि बि जेका सही हूंदी। पर इहा ॻाल्हि बि तोखे क़बूल करणी पवंदी। तुंहिंजो डैम हिते कोन ठहंदो। आउं मुजेरी खे हींअर थो वञी चाहियां। असांजी हिक ॿिए सां एतिरी त मोहबत आहे जो हिकिड़ो साथ बि हिक ॿिए खां अलॻि रही न सघंदासीं। सुरई हे रब कंदो त असांजी ज़िंदगीअ मंझि धार थियण वारो वक़्तु की न ईंदो। हा भुरल असीं हिक ॿिए खां धार थियण लाइ सोचे बि नथा सघूं। असांजी मोहबत सचाई जो ॿियो नालो आहे। ए आओ सुरई पक्की ऐं पुख्ती संगत कॾहिं बि साथ की न छॾींदी आहे। ऐं सिर वञे त भले वञे पर साथ कॾहिं बि की न छॾंदो। भुरल असांजो साथ सिक जे सॻे सां अहिड़ो त सिबजी चुको आहे जो कॾहिं बि न छॾंदो। ए ईअं जो ईअं सुरई ऐं असां मंझि जहिड़ो कॾहिं बि की न थींदो पोइ साथ कोजाड़े लाइ छॾंदो। ऐं असांजे विच में जेको बि मसलो थींदो असीं गॾिजी हुनखे हल कंदासीं। हिन करे असांजे विच में विछो पैदा थींदो ई कोन्हे।
पुट भूरा गुजारो मां अबा हरिया भरिया इन सोरी लाइ कोह तो सोचे ए जे पूरे वेठो पचाईंदे न त कम की न हलंदो पुट। अम्मा तू की न समझंदी मूं तोह जे विहां जे लाइ सोचे बि छॾियो आहे, रुगो न इने सोरी सुरई मंझा जिंद छुटे। अम्मा ही तू गुजारो थी चोई पुट आऊं त सच्ची थी चवां, पर अम्मा अबा जे ऊ नूरी वारा एड़ी गाल कन न त तू जवाब न ॾिजो, बाक़ी मोह तोह जे लाइ कुंवार ॻोल्हे छॾी आहे। अम्मा तू अजायो गालियूं मत कर, मुंहिंजे दिल मंझ अहिड़ी का बि ॻाल्हि कीने। हाओ पुट, पर तू इन रन नूरी के ना वाकिफ की नाही, हां रन सफ़ा किनी आहे, सोरी जी तलाक वठण धारा की न रहंदी पुट। अम्मा ही जमीन उतली पवंदी तब आउं सुरई खे तलाक की न ॾींदुसि। गुजारो मुजरी मुंशी जो अचण जो खैरी की ने हाओ मुजरी हाओ असल वाह मींहुं कहीं पियो अचे। गुजारो जो मुंशी पोयां का शामत पे ने क्या ए सामत बोला किने मुजरे तंगो तो वो सुना देख न कर। ए पाव वाली तराई में ये सोरो सारंगियो अलायो गुजारो दा चुने ऊ तो ठहराए हा। अरे मुंशी ए ही ते निभागो खिले पियो ए मौसम तो ते गाल बुद्धि सफा तपी टांडो थी विंदो। हां मुंशी गुजारो पे सोचे कुछ न मुदरे सोचा पियो त यो सारो सारंगियो तोखे मल मारियो वञे आओ मुझे आऊं एक मिनट मंजी कम बंद करा सका तो तू हर रोज मुक इन सोरे सारी को जो गाली पे सुने मुदरे आहे त मोदी गाल पे सच्ची पर तोजी मर्जी आओ मेरी और हालात को मुदरे हल 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 आओ वजह तो हल अब सेठे ए विहां वारी तारीख त मुकरर थी वई या पर अरे सोरा या परत वारी मौजो सिर खणंदी वरी गुजारो थियो ए सेठे ए ऊंदाई मंझि विहां करणो या खासो कीन आहे सेठे। अरे हाणे ये सब गालियूं पुराणियूं थी वयूं आहिनि। ए बेली तोह पारा वडड़ा पिया चवनि ये जेको ऊंदाई मंझि विहां कंदो ये उनसी हजार थी वेंदो। अरे निभागा ये मचो ए सेठे ए बेली तारीख वधाए ए जे चंड जी 14 तारीख रखूं ए ई खासो कीने। अरे सजो महीनो नन्न बेली नन्न हाणे मो कना यो इंतजार नथो थे। ये बेली ए आऊं चवई पियो ए सजी जिंदगी जे आजार का ए एके महीने आजार भलो है न सोरा न मोके तोजी आ गाल की नथी वणे तो सर तोजी मर्जी। अरे ये तारीखूं ये महीना सब अलाज आहिन यो सवण कढण सही किने। ये मुए पिंड जी जिंदगी में ए एकी गाल ये जो चंगी कई है ए गुजारो तो जुए ए आऊं चवा पियो त सजे विहाव जी ए तैयारी थी पई है ए पर सेठ ए घोट जी सवारी वारो शर्त ए मोह के की न पियो वणे। अरे सोरा वणे त मुखे भी की न तो पर वेली हीर जो हुकुम अखे ते ए सेठ ए चुई त नूरिया सी ए इन शर्त जे बारे में गालाया। अरे न सोरा न ता ठहल ठुकियल कम फिटी वने लाचार में हुनन जो शर्त कबूल करणो है। वाह ए हाणे घोट थो थिए ए हाण त लिया नवा वठ। अरे परो की ईद वारा जेके कपड़ा न से नवा पुष्टंग पिया आहिन ओए पाइबा। ये वाह मानू मखिला ए तू घोट ए पुराना कपड़ा पाइंदे। अरे ईद वारा कपड़ा सबा ना पिया ना
ये बेली वञी धूड़ पाए ए आऊं वञा पियो हल हल वञी जंज मंज जो बंदोबस्त कर हलो बुधो त मिस्री खे चइजां त तयार रहे आओ सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।